खैबर पख्तूनख्वा जो गवर्नर सुभाणे शाम 4 वॻे ताईं नए वॾे वज़ीर खां हल्फ़ वठे। पेशावर हाई कोर्ट नए वॾे वज़ीर खे कसम खणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त गवर्नर दस्तियाब नाहे त स्पीकर सूबाई असेंबली हल्फ़ वठे। गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त कॾहिं बि कसम न खणाइण जी ॻाल्हि नाहे कई। आइन ऐं कानून ते अमल कंदुसि ऐं अॼु ई कराची खां खैबर पख्तूनख्वा वापसि पहुची वेंदुसि। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले बैदि कराची में मौजूदु गवर्नर फैसल करीम कुंडी खे KP पहुचण जी हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेको बि अदालत जो हुकुम आहे गवर्नर उन ते अमल करे ऐं पंहिंजी कानूनी ज़िम्मेवारी पूरी करे। सिंध जे वॾे वज़ीर खे मुख़ातिब थींदे बिलावल भुट्टो चयो त पंहिंजो जहाज़ गवर्नर KP खे ॾियो त जीअं पेशावर पहुची सघे। खैबर पख्तूनख्वा जी ऑपोज़िशन नए वॾे वज़ीर जे चूंड अमल ख़िलाफ़ अदालत सां राब्तो कयो हो। ऑपोज़िशन मौक़िफ़ रखियो त पहिरें वॾे वज़ीर जी इस्तीफ़ा मंज़ूर ई नाहे थी त नओं वॾो वज़ीर कीअं चूंडियो वियो। PTI अदालत में मौक़िफ़ रखियो त अली अमीन गंडप असेंबली फ्लोर ते वरी वाक़ई इस्तीफ़ा ॾेई चुको आहे। उन बावजूदि गवर्नर नए वॾे वज़ीर खे कसम नथो खणाए। अदालत कंहिंखे बि कसम खणाइण लाइ नामज़द करे। अदालत नए वॾे वज़ीर खां सुभाणे ताईं कसम खणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI KP पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे इंसाफ़ जी फतह करार ॾेई छॾियो। सूबाई सदर जुनैद अकबर चयो आहे त सियासी पार्टियुनि मां उमेद आहे त अॻिते बि कंहिं ग़ैर आइनी कम जो हिसो न थींदियूं। PTI अॻवान असद कैसर चयो त 26 तरमीम बाद अहिड़ो ज़रूरतमंदाणो फ़ैसिलो आयो आहे। खैबर पख्तूनख्वा PTI जो आहे ऐं रहंदो। असांजो मुक़ाबिलो कंहिं सूबे या शहर सां त आहे ई न। सिंध सरकार त दुनिया सां मुक़ाबिलो कंदी आहे। BISP सिंध सरकार जो कारनामो आहे जंहिंखे आलमी सतह ते मञियो वियो। असांखे अहिड़ी कामयाबी ते ख़ुशि थियणु घुरिजे। कंहिं सूबे या शहर न पर दुनिया सां मुक़ाबिलो थींदो आहे जंहिंमें असां नंबर 1 आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन जो कराची में तक़रीब खे ख़िताब। ग़ज़ा जंगबंदी मुआहिदे जी आजियां ऐं इसराइल पारां मुआहिदो तोड़ण जो ख़दशो ज़ाहिर। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ शाहिद आहे त सभ खां वधीक जंगबंदी मुआहिदा सिहूनी रियासत तोड़िया आहिनि। उमीद त मुसलमान मुल्क नज़र रखंदा त जंगबंदी जी भञकड़ी न थिए। पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी ग़ज़ा मामले ते सुठी रही। अमेरिकी सदर गुज़िरियल ॾींहुं ख़ुसूसी तौरु वज़ीर आज़म खे ख़िताब जी दावत ॾिनी पर ख़ौफ़ ऐं बेचैनी इहा ई आहे त हिन दफ़े बि दोखो न ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मिस्र जो दौरो मुकमल करे ॾेह वापसि पहुची वियो। वज़ीर आज़म शर्म अल शेख में ग़ज़ा अमन सरबराही इजलास में शिरकत ऐं अमेरिकी सदर ट्रंप समेत आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं। वज़ीर आज़म चयो आहे त 1967 खां अॻु वारनि सरहदुनि सां फ़लस्तीनी रियासत जो क़याम पाकिस्तान जे विच ओभर पॉलिसी जो बुनियादु आहे ऐं रहंदो। असांजी अवलियत ग़ज़ा ते मड़ियल नसलकुशी जो ख़ात्मो हो। मिस्र ऐं ॿियनि ब्रादर इस्लामी मुल्कनि सां गॾिजी पंहिंजो वाज़े मौक़िफ़ पेश कयो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जा थोराइता आहियूं जो क़त्लेआम रोकराइण लाइ उपाउनि जो वाइदो पूरो कयो। वज़ीर आज़म पारां अमन लाइ ट्रंप जी ग़ैर मामूली ख़िदमतुनि जी बि साराह। इसराइली क़ैदखाननि मां आज़ादु थियल फ़लस्तीनियुनि जी तबाह थियल घरनि ॾांहुं वापसी जा लुहका ॾारींदड़ मंज़र। आज़ादु थियल फ़लस्तीनियुनि ऐं संदनि घर भातियुनि हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशी मां रोई ॾिनो। ग़ज़ा में वापसि थियल फ़लस्तीनी मलबे जो ढेर बणियल घर ॿीहर अॾण में रुथल। ॿिए पासे हमास 20 इसराइली यग़मालनि जी आज़ादी बाद 4 मुख़बिन जा लाश बि इसराइल हवाले करे छॾिया। हमास चयो आहे त बाक़ी 24 लाश कढण में वक़्तु लॻी सघे थो छाकाणि जो संदनि तदफ़ीन वारनि जायुनि जो पतो नाहे। चीन ऐं पाकिस्तान सदाबहार स्ट्रेटेजिक भाईवार आहिनि। ॿिन्ही जी पकी दोस्ती इम्तिहान जे घड़ियुनि में बि पूरी लथी आहे। चीनी परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त ॿई मुल्क पाकिस्तान ऐं अमेरिका विच में माइनिंग सहकार ते राब्ते में आहिनि। पाकिस्तान ख़ातिरी कराई आहे त हुन जा अमेरिका सां लाॻापा चीन जे मफ़ादनि या ॿितरफ़े सहकार खे छियो न रसाईंदा। पाकिस्तानी क़यादत अमेरिकी अॻवाननि खे जेके नमूना ॾेखारिया उहे मक़ामी सतह ते ख़रीद कयल क़ीमती पथरनि जा हुआ। उन बाबति ख़बरूं ग़लति ॼाण ते ॿधल या हथ ठोकियूं आहिनि। अहिड़ियूं ख़बरूं चीन ऐं पाकिस्तान विच में विछोटियूं पैदा करण जी कोशिश आहिनि। पंजाब पुलिस मज़हबी जमात जे सरबराह साद रिज़वी जे घर ते छापनि जा तफ़सील जारी करे छॾिया। साद रिज़वी जे घर मां परॾेही करंसी, घड़ियूं, प्राइज़ बॉन्ड्स ऐं ॿियो सामान हथ खणण जी दावा। पंजाब पुलिस चयो आहे त साद रिज़वी जे घर मां 14 करोड़ 44 लख रुपयनि जी पाकिस्तानी करंसी हथ कई वई। परॾेही करंसीज़ में 50,000 जी भारतीय करंसी बि शामिल आहे। पुलिस मूजिबि साद रिज़वी जे घर मां बरतानिया, कैनेडा, सऊदी अरब ऐं UAE जी करंसी बि हथ कई वई। संदसि घर मां 6 करोड़ 34 लख जी मालियत जा सोना गह बि हथ कया विया। समूरे मुल्क में माहवार फ्यूल एडजस्टमेंट हेठि बिजली महांगी। नेपरा अगस्त महीने लाइ बिजली 8 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
नेपरा चयो आहे त हुकूमती गाइडलाइंस तहत के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते बि बिजली जे अघनि में वाध लागू थींदी। बिजली जे वाहिपेदारनि खां अक्टूबर जे बिल्स में वाधू अघ उगाड़िया वेंदा। कराची जे इलाइक़े कुरंगी नंबर 5 में तेज़ रफ़्तार कोस्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 मासूम भाइर चिभाड़जी फौत, 1 ज़ख़्मी। फौतनि में 14 सालनि जो मुदस्सिर ऐं 13 सालनि जो अयान शामिल। ज़ख़्मी नींगर जे 16 वरनि जे राफ़े तौरु सुञाणप कई वई। वारसनि जो चवणु आहे त ॿार घर भातियुनि खे ॿुधाइण बिना ॿाहिरि बीठल मोटरसाइकिल काहे विया। फौती भाइर क़ुरान पाक हिफ़्ज़ करे रहिया हुआ। पुलिस कोस्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। SSB कोरंगी पारां कोस्टर ड्राइवर वटि ड्राइविंग लाइसेंस न हुजण जी तस्दीक़। कच्चे जे धाड़ेलनि जो अॻूणो तर्जुमान सनाउल्ला शर सख सेंट्रल जेल मां आज़ाद। जेल इंतज़ामिया चयो आहे त मुख़्तलिफ़ अदालतुनि पारां सनाउल्ला शर खे 15 संगीन केसिस में वरी कयो वियो हो। घोटकी जी अदालत हिक केस में सनद ज़मानत मंज़ूर कई हुई। सनाउल्ला शर खे अग़वा, क़त्ल ऐं पुलिस सां मुक़ाबलनि समेत ॿियनि ॾोहनि जे केसिस में गिरफ़्तार कयो वियो हो। अदालतुनि मां बरी थियण बैदि खेसि आज़ादु कयो वियो आहे। ऐं पाक अफ़गान सरहद वटि दुश्मन सां वेड़ में 60 मेल वासी फ़ौजी जवान अब्बास सिलाची शहीद। 60 मेल में शहीद जवान जी जनाज़े नमाज़ दौरान फ़ौजी ऑफिसर समेत वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। शहीद जो मड़ फ़ौजी एज़ाज़ सां अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। शहीद अब्बास सिलाची जे वारसनि चयो आहे त मुल्क जे दिफ़ा में जान ॾियणु फ़ख्र जी ॻाल्हि आहे। शहीद अब्बास दुश्मन सां वेड़ में मुल्क लाइ जान ॾिनी, जंहिं ते खेनि फ़ख्रु आहे।